असां ॻाल्हि कंदासीं उलझाइण वारे पाप जे बारे में। मूंखे लॻंदो आहे सुलझाइण वारे सुठे दिलि वारे माण्हू सही दिशा में हलंदा आहिनि। उनखे तरक़ी रास्ते ते मिलण वारे रास्ते ते शैतान न चाहींदो आहे। ख़ासि करे उहे चाहींदा आहिनि कि उन्हनि खे आत्मिक तरक़ी न मिले ऐं अची करे उन जे विच में उहो कुझु न कुझु कंदा। पर उहो कोन चाहींदा कि वेही करे तव्हां उहो न कयो, उन जे हिसाब सां हलूं। तव्हांजो हिते अचणु सुठो खुलियो आहे ऐं तव्हांजे जीवन में उहा तरक़ी मिलंदी। तव्हांखे निश्चय करिणो आहे त तव्हांखे छा करिणो आहे ऐं उहो शैतान खे हटाइणो आहे। उन रस्ते तां तव्हां जेको ख़र्च करे चुका आहियो पंहिंजे पाण में, ऐं छा तव्हां पंहिंजे लाइ इहो करे सघंदव। जेके तव्हांखे सिखणो आहे, इहो वक़्तु आहे त तव्हां शैतान खे हटाए छॾियो। ऐं इहो मां चवां थी जाम आसान आहे कि तव्हां हुनखे हटाए सघंदा आहियो पंहिंजे रस्ते तां। ऐं उनखे चवंदा आहियो कि तूं अलॻि अलॻि रुकावट नथो पैदा करे सघे, छाकाणि त मां हाणे पंहिंजो नुक़सानु करणु न ॾींदीमांइ। मुंहिंजो लक्ष्य आहे हासिलु करणु ऐं अॻियां वधी करे मूंखे तरक़ी नथी मिले, मां उनखे नथो पाए सघां जेको खपे हाणे। ऐं तव्हां उहो करण जी कोशिशि कंदा आहियो ॿियनि जी समस्याऊं पंहिंजी भला सां। छा तव्हांखे अहिड़े माण्हू जी समस्या में अटकल आहियो जेके मटी नथा सघनि? शैतान उनजो सॼो इस्तेमालु करे तव्हांजे जीवन जी सॼी ख़ुशियूं ऐं ताक़त चोरी करे थो। पर हिकु सुठो मसीहो हुजण जे करे तव्हां सोचींदा आहियो त माण्हुनि जी मदद थिए, तव्हांजी परेशानी दूर थिए। माण्हू जी मदद करण सां मूंखे ख़ुशी मिलंदी आहे, उनखे मां ॿियनि खां कोन करणु ॾींदसि। ऐं अगरि मां इहो सावधान थी वञा त मां बि मदद कंदमि। पर प्रभु उन्हनि जी मदद करणु चाहींदा आहिनि हमेशह। उहे चाहींदा आहिनि कि उहो पाण मुश्किलनि मां ॿाहिरि निकिरे उन्हनि सां गॾु। उहे हमेशह इहो ई चाहींदा आहिनि कि उन्हनि जी मदद मिले। असां में माता मुर्गी जहिड़ो चूचण ते मडरायल जो गुण हूंदो आहे ऐं सौभाग्य वंश जे करे असां सेवादारीअ आहियूं। ऐं इन सां कंहिंखे समस्या आहे उहा वधी वेंदी आहे। छा त मां सतर्क रहंदी आहियां हमेशह, मुसीबत में उलझी न वञा जंहिंमें उलझण जी मूंखे कोई ज़रूरत न आहे। छो त शैतान हमेशह इहो अहसासु ॾियारींदो आहे तव्हां नेक दिलि आहियो, तव्हांजे जीवन में प्रभु जो मक़सदु बिल्कुलु अधूरो रहिजी वञे ऐं तव्हां उन सां हटी वञो जेको प्रभु चए थो। छा तव्हां सम्झो पिया? तव्हां माण्हुनि जी मदद कयो, उन जी उलझन में उलझी न वञो, उलझाए न छॾियो पाण खे। मां हिकु मिसाल थी ॾियां। मूंखे हिकु भाउ हो जेको मूंसां 9 साल नंढो हो ऐं पोइ डिसेंबर में गुज़ारे वियो। उनजी मौत ॾाढी 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 दुखी हालत में थी। उहो बेघर थी चुको हुयो। तव्हां इहो ई सोचींदव मुंहिंजो भाउ कीअं बेघर थी थो सघे, छो त उन जी मदद कोन था करे सघूं जेको तव्हांजी मदद नथो करे। ऐं मां सोचींदी आहियां तव्हांखे इहो ॿुधाईंदसि छड़ो इन करे तव्हांखे इन मां कुझु सबक़ मिले। मुंहिंजी सेवादारी जो हिसो आहे बेघरनि जी मदद करणु। ऐं मुंहिंजो भाउ हिकु बेघर जी मौत मरियो हिकु खंड ठहियल इमारत में जेका लॉस एंजलिस जे ॿाहिरि हुई। उनजो घरु असांजे चिकित्सा कार्य केंद्र सां लॻभॻि 2-3 मील दूर हुयो। उते उहो 3 ॾींहंनि ताईं रहियो। उते रहंदे उन्हनि इहो चयो तव्हांजा कार्यक्रम सुठा आहिनि जेका मूंखे संतुष्ट आहिनि। इहो मुंहिंजे लाइ कोन्हे को उनजो जीवन ख़तमु थी वियो, पर उनजे लाइ कुझु बि कोन थियो। 10 साल पहिरीं उहो सेंट लुइस आयो ऐं देव ऐं मूंसां गॾु 4 साल रहियो। उनजे जीवन संवारण लाइ असां जाम कोशिशि कई। उनजो उद्धार थियो, उनजी हालत सुधरी वई, उहो ठीकु थियणु लॻो। उनखे असां ड्रग्स सां छॾायोसीं, उनखे कपिड़ा ऐं कार वठी ॾिनीसीं। उहो असां सां गॾु असांजे घर में रहियो 2 सालनि ताईं। उन असां सां गॾु कमु कई। उनखे सुनहरो मौक़ो मिलियो उहो सभु हासिलु करण जो, हर कोई जेको चवंदो आहे ऐं चाहींदो आहे हमेशह। ऐं 2 साल गुज़री विया। मूंखे लॻो, मां महसूसु कयो प्रभु चाहींदा आहिनि अलॻि रही करे ज़िंदगी जीअणु खपे। मां न चाहींदी हुअसि कि उहो हमेशह मूंसां गॾु रहे। ऐं पहिरीं खां ई अहिड़ो माण्हू हुयो जेके चवण खां पोइ बि उहो ई कंदो जेको उनजी नज़र में सही हुजे। पर इहो जाम ॾींहंनि ताईं हलियो। अॼु न त सुभाणे ज़रूरी आहे जेके पंहिंजे पैसनि ते ऐं ॿियनि जे पैसनि ते पंहिंजे लाइ फ़ैसिलो करे ऐं उहो चई सघे इहो सही आहे, कंहिंजे चवण ते कोन बि। हाणे उहो मूंखां 9 साल नंढो आहे, पर जंहिंमहिल उनजी मौत थी उहो 40 साल वॾो पियो लॻे।
पाप ॼणी कंदो आहे। प्रभुअ सां भॼी करे माण्हू जुजर थी वेंदो आहे। तॾहिं जॾहिं उहो मुंहिंजी मर्ज़ीअ सां हले पियो उहो बेवकूफ़ी करे पियो। हर समय ते उहो हमेशह पंहिंजी जानकारी मिलंदी हुई कि उहो इहो करे थो, उहो थो करे, इन जे लाइ इहो आहे, उहो आहे, सभु ॻाल्हियूं कंदो रहंदो हुयो, वग़ैरह 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 वग़ैरह। उन खां वधीक वक़्तु न, पर प्रार्थना में आख़िरकार मां चयो, प्रभु जी, मां पंहिंजी ज़िंदगी इहो करण में कोन विञाईंदसि। इहो सभु करण में मूंखे हुनजी मदद करणी हुई। मुंहिंजो भाउ हुयो, मूंखे ॾाढो ख़राबु लॻंदो हुयो। 17 साल जी उमिरि में उहो ड्रग्स वठणु लॻो। अॼु मां पंहिंजी आखाणी ॿुधाईंदसि, ऐं छो त तव्हांखे चवंदमि, ॿियनि जी मदद करण खां उन्हनि जी मदद में तव्हां पंहिंजे पाण खे मदद कयो ऐं उन्हनि जी उलझनूं में तव्हां पाण न पइजी वञो। ऐं तव्हां चाहींदव त उन्हनि जी मदद थिए, तव्हां कीअं कंदव उन्हनि जी मदद? कुझु ॾींहनि खां पोइ मुंहिंजो भाउ मुंहिंजे माउ पीउ वटि हली वियो। इहो मुंहिंजे लाइ जाम तंग कंदो हुयो ऐं मुंहिंजे लाइ इहा वॾी समस्या थी वई हुई, छो त उहो 80 साल पार करे चुका हुया। उनजी देखभाल मुंहिंजी ज़िम्मेदारी हुई ऐं मां उनजी ज़िम्मेदारी खई हुई, पर मां रड़ कई, प्रभु। ऐं पोइ मां हिकु ॾुखियो फ़ैसिलो कयो जेको मुंहिंजे लाइ जाम ॾुखियो हुयो, ऐं उनखे छॾे ॾिनो। मां चयो, हाणे मूंखे कोन करिणो आहे इहो सभु, ऐं हुनखे परे करे छॾियो स्वर्ग जे राज्य में। प्रभु चाहींदा आहिनि तव्हां उहो कयो जेको तव्हांखे करिणो आहे, ऐं अॻियां वधो, सभु कुझु कयो जेको तव्हांखे करिणो आहे, चाहे उहो ॿारनि जी परवरिश हुजे, आदर्श ज़ाल ठहणु हुजे, या कारोबार संभालणु हुजे। सभिनीनि खां पहिरीं ख़ासि ॻाल्हि इहा आहे कि तव्हां प्रभु खे सुञाणो। जाम दफ़ा असां फालतू जी ॻाल्हियुनि में अहिड़ा उलझी वेंदा आहियूं त असांखे सुञाणण जो वक़्तु ई न मिलंदो आहे प्रभु छा आहे, ऐं असां जीवन में बिखरजी वेंदा आहियूं। असां उहो चूसण वारे खे उहो चूसण ॾींदा आहियूं जेको खपे। मां इहो नथी चवां पंहिंजे ॿारनि खे छॾे ॾियो, मां इहो नथी चवां तव्हां पंहिंजे पतीअ खे छॾे ॾियो, घोट खे छॾे ॾियो, पर देव खोड़, सच में देव हिकु परिपक्व मसीह हो जंहिंखे ख़बर हुई मूंखे कीअं संभालणो आहे, जीअं मुंहिंजे उनजो जीवन बर्बाद न थिए। माण्हुनि जी मदद करणी हुजे त तव्हांखे पाण जी परिपक्वता खे सुञाणो आहे ऐं प्रभावित करिणो आहे पंहिंजे पाण सां जेको तव्हां उन्हनि खे ॾियो। आमीन। जेसिताईं तव्हां उनखे प्रभावित न कंदव, उनजी प्रगति न थींदी, तव्हांजो उत्साह बि न वधंदो। पर इन जो इहो मतिलबु कोन्हे कि तव्हां उनखे इहो पंहिंजे अंदर जी सॼी शक्ति ऐं जीवन चूसण ॾियो ऐं गॾु ई तव्हांजो वक़्तु बर्बादु करणु ॾियो। पाण खां मटाइण ई कोन चाहींदा आहियो। ख़बर अथव जाम दफ़ा ईअं थींदो आहे, माण्हू सुठो थींदा आहिनि ऐं चवंदा आहिनि तव्हांजे लाइ दुखु थियो। मूंखे इहो यादि आहे जॾहिं देव मूंखे इहो चयो हुई कि मुंहिंजे तव्हांजे लाइ दुखु कोन्हे। इहो ॿुधी करे मूंखे ॾाढो गुस्सो आयो हुयो ऐं मां कॾहिं कॾहिं इहो ज़ोर सां, तुंहिंजो मतिलबु छा आहे? मां हुनखे ईअं चयो हुयो, छा तोखे इहो लॻंदो आहे त मां निर्दय आहियां, निर्मय आहियां, तोखे ईअं करिणो आहे मूंसां गॾु? मां इहो जाम दुखी थी करे चयो हुयो, जोस मूंखे तुंहिंजे लाइ दुखु आहे, कोन्हे, फ़ाइदो कोन्हे। मां इहो नथी चवां कि सची दया न ॾेखारियो तव्हां। प्रभु चवंदा आहिनि कि असांखे माण्हुनि खे दया कयूं। यूहन्ना 5 जे 38 साल तलाउ जे किनारे जे पासे में बंदे ते, यीशु प्रभु तूं कॾहिं खां हिन हालत में पियो आहीं? 38 सालनि खां। उन्हनि चई छा तोखे ठीकु थियणो आहे? प्रभु उनखे ॾिसी करे उनखे कोन चई, ओ ग़रीब वीचारो बंदो हो, उन ते विश्वास कोन थो थिए। उन बंदे मूंखे 2 कारण ॿुधाई। जॾहिं बि मां तलाउ में लहणु चाहींदो आहियां, कोई न कोई मूंखां पहिरीं लही वेंदो आहे, मुंहिंजी मदद कोन कंदो आहे। मां हिते ई वेठो आहियां, मुंहिंजी कोई मदद न कंदो आहे, मुंहिंजे लाइ कोई न आहे, कोई न आहे। ऐं यीशु हुनखे ॾिठो ऐं विस्तारित बाइबल में विस्मय दर्शक निशान सां लिखियलु आहे, उथ हाणे। हिकु शब्द में के तरीक़े जो बदिलाव आहे, उथ हाणे। छा कोई मूंखे दुखु कोन्हे? तूं ईअं थो चएं तोखे ख़ाली उथणो आहे। तॾहिं शैतान चवंदो आहे त तूं इहो न करे सघंदे, दुनिया जी माण्हुनि जी मदद करणी अथई, पर पंहिंजी मदद पहिरें कर। पर जेको पंहिंजी पाण मदद न करे सघंदो, तव्हां हुनजी मदद न करे सघंदव।
इहो करणु नामुमकिन आहे त असां इन ॻाल्हि खां सावधान थी वञूं कि कंहिंखे बि पंहिंजी शक्ति चूसण जो मौक़ो न ॾियूं। छड़ो इन करे उहो पंहिंजे जीवन जी तबाही चाहींदो आहे ऐं असांजे जीवन जो बर्बाद कयूं। मैत्री 25 मैत्री 25 हिकु स्वर्ग जो राज्य उन ॾेई कुआरी वांगुरु हूंदो आहे जेको असांखे खणणी पवंदी आहे पंहिंजे धूल सां। उन मां 5 चरी ऐं 5 सिहाणी हूंदियूं आहिनि। चरियुनि पंहिंजी मशालूं था खयूं पर पाण सां गॾु तेल कोन खयो, वधीक तेल। हाणे मां इहो नथी चवां आलसी माण्हू वधीक कमु करणु कोन चाहींदा आहिनि, कमु करण लाइ वधीक वक़्तु कोन ॾींदा आहिनि, पर त बि उन्हनि खे वधीक पघारूं खपनि। उहे ई न त 5 मिंट पहिरीं ईंदा आहिनि ऐं न त 5 मिंट देरि सां वेंदा। उनखे सॼो ॾींहुं फ़ोन खपे, ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि, फ़ोन ते इंटरनेट ते हूंदा आहिनि। उहो विसरी वेंदा आहिनि कि बाइबल चवंदी आहे त असांखे जिते बोईंदो उते ई तव्हांखे पाण खे करणो पवंदो। तव्हां हिन करे पैसा न कमायो त तव्हांखे पंहिंजी बिल्डिंग ॾेखारणी आहे। तव्हांखे कमु करणो आहे। प्रभु असां कमु कयो आहे, कमु कयो आहे, कमु कयो आहे। मूंखे यादि आहे असां जॾहिं पंहिंजी सेवादारी शुरू कई, असां वटि होटल में रहण लाइ पैसा कोन हूंदा हुआ, छो त असां ॿाहिरि वञी करे 25-30 माण्हुनि जी सेवा कंदा हुआसीं ऐं मैकडॉनल्ड में वञी बर्गर किंग जी पार्किंग लाइ उते वञी राति कटींदा हुआसीं ऐं थोरी देरि खां पोइ निंड मिलंदी हुई ऐं कमु कंदा रहंदा हुआसीं। ॾिनल कम में महिनत हूंदी हुई ऐं संतुष्टि मिलंदी हुई असांखे जंहिं महिल असांखे ख़बर पवंदी हुई कि शब्दनि में बयानु करण वारी ॻाल्हि न आहे। अगरि तव्हांखे ॾिनल कमु ॿियो कोई करे त तव्हांखे ख़ुशी कोन थींदव। अॼु जाम ॼणा घमंड कंदा आहिनि इन ॻाल्हियुनि जो कि असां कमु था कयूं, उन्हनि खे उहो सभु हासिलु थियो आहे, पर तव्हांखे सरकार थी करे उहो कमु करणो आहे जेको करणो खपे। प्रभु निर्भर रहणो आहे, छाकाणि त प्रभु असांजे लाइ हुयो। प्रभु असां सां वटि वापसि उहो ॾिनई जेको असां कयो। जॾहिं 9/11 जी दुर्घटना थी, माण्हू परमेश्वर जे बारे में चवनि पिया, दुर्घटना खां पोइ परमेश्वर जे बारे में ई चवनि पिया। उहे चवनि पिया, हिकु पत्रकार चई, प्रभु काथे हो जॾहिं महिल इहो सभु थियो? सभिनीनि प्रभु खे किथे रखी छॾियो। स्कूल जे ॿाहिरां, सरकार जे ॿाहिरां, ॿाहिरां 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 चरियुनि पाण सां गॾु मशालूं त खईं, पर पाण सां गॾु वधीक न खईं। वधीक मिलियो हो, वधीक कयो। तव्हां मामूली घटि न रखो। आसानी सां तव्हांखे आलसी गुण न हटाइणा पवंदा। जेके तव्हां चओ था उहे ॻाल्हियूं न कयो जेको तव्हांखे करणियूं आहिनि। ईर्ष्या न रखो पाण सां ऐं ॿियनि सां बि उहो आसीस आहे जेको उन्हनि कयो आहे तव्हां न कयो आहे। आमीन। खोड़ महिनत कयो, अनुशासित रहो, ॾको न। पंहिंजे कष्ट ऐं सुख सां नियोजन थियो। तव्हां अॻियां फ़ैसिलो करण खां सिखो। मां चाहियां थी त तव्हां घर वञी वेही करे इहो फ़ैसिलो कयो त तव्हांखे जीवन में छा करणो आहे। छड़ो वॼो न, उनखे सुभाणे उथी करे हर तरीक़े सां सोचो। पंहिंजे पाण लाइ उहो मसाल ठहो ऐं पंहिंजे लाइ उहो तेल बि वठी छॾियो। प्रभु सां गॾु ओतिरो वक़्तु गुज़ारियो जंहिं महिल तव्हांखे ज़रूरत हुजे। ईअं न कयो, तव्हां हर वक़्तु प्रभु सां गॾु वक़्तु गुज़ारियो ऐं प्रभुअ खे चओ, तव्हांखे सभु ख़बर आहे, हर हालत में तव्हां गॾु आहियो, तव्हां चिंता न कंदव, छाकाणि त प्रभु तव्हांजी चिंता हरींदो। पर चरियनि प्रभुअ जे वक़्तु कोन ॾिनो जेसिताईं तव्हांखे चमत्कार थिए। जॾहिं दूल्हे जे अचण में देरि थी वई ऐं सभु उबासी ॾियण लॻियूं ऐं पोइ सुम्ही पयूं ऐं अधु राति जो धूम अची वई, ॾिसो दूल्हो अची वियो ऐं हुन सां मिलण लाइ। तॾहिं उहो सभु कुंवारियूं उथी करे पंहिंजी मशालूं ठीक करण लॻियूं ऐं चरियूं उन्हनि चयो कि इन्हनि सां ईअं ई थियणु खपे। चरियनि सां गॾु इहो ई थींदो रहंदो। हाणे उन्हनि जी हालति खस्ता थी। कुझु न कुझु त करणो ई पवंदो। चरियनि साहेड़ियुनि खे चयो, पंहिंजो थोरो तेल असांखे ॾियो।
छो त असांजी मशालूं विसामनि थियूं। पर सियाणनि चयो कि शायदि इन जो असां लाइ घटि पवंदो, तव्हां पंहिंजे लाइ ख़रीद करे छॾियो। ऐं जॾहिं उहे हली वियूं तॾहिं दूल्हो आयो, पर शादी में कोन वञी सकियूं। हिन करे न उहे ग़रीब हुयूं, छो त उन्हनि खे उहो मौक़ो न मिलियो हो। मूंखे विश्वास आहे कि प्रभु सभिनीनि खे हिकु जहिड़ो मौक़ो ॾींदा आहिनि। ऐं प्रभु जेको तव्हांखे ॾिनो आहे उहो ई तव्हांजी वॾी पढ़ाई आहे। इन संसार जी कोई बि वॾी पढ़ाई उपलब्धि ते आहे, आधारित कोन थींदो आहे। उहो ॾिसूं था वचन तहिड़ो, इन करे ॼाणींदो रहो, छो त न उहो ॾींहुं ख़बर आहे न उहा घड़ी ख़बर आहे जंहिंमहिल इंसान जो पुटु ईंदो। तव्हांखे सतर्क रहणो आहे। कंहिंसां गॾु तव्हांखे पंहिंजो वक़्तु गुज़ारणो पियो आहे। तव्हांखे इहो करिणो आहे। मूंखे ख़बर आहे माण्हुनि सां गॾु तव्हां वधीक वक़्तु गुज़ारींदा आहियो, ख़ासि करे उहे जेके तव्हांजे लाइ चूनींदा न आहिनि। हाणे मूंखे ख़बर आहे कि तव्हां मां जाम माण्हू तंग थी वेंदा, इहो चवंदा उन्हनि सां गॾु वक़्तु न गुज़ारियो। तव्हां जाम माण्हू इहो ॾिठो हूंदो तव्हांजे जीवन में, इहो चवंदा कि उन्हनि सतायो आहे, तव्हांखे रिश्ता ठाहिया आहिनि पर रिश्ता निभाए नथा सघनि। तव्हां चवंदव कि तव्हां उन ॻाल्हियुनि सां सहमत न आहियो जेके जाणे बूझी करे तव्हां सां गॾु हीअं कंदा आहिनि। इहो कोन सोचींदा आहिनि तव्हांजी छा हालत थींदी। तव्हांखे फासाईंदा आहिनि पंहिंजी ॻाल्हियुनि में, तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि, वठी वेंदा आहिनि ऐं तव्हांखे उहो चवंदा आहिनि कि तव्हां बदिली ॾेखारियो पंहिंजे पाण खां। तव्हांखे जीवन मटाइणो आहे पंहिंजे पाण सां। मां इहो नथी चवां तव्हां माण्हुनि सां मदद कोन कयो, उन्हनि सां न ॻाल्हायो ऐं उन्हनि खे कुझु न चओ ऐं तव्हांजो व्यवहार कीअं हुजणु खपे। तव्हांखे इहो करिणो आहे संसार में, तव्हां उहो करे सघंदा आहियो, पर तव्हांखे सही कर्म करणा आहिनि। उहो कर्म तव्हांजे लाइ जेका मक़सद वारा हुजनि। हमेशह बिना मक़सद वारा माण्हुनि सां कोन थींदो। हमेशह तव्हांखे चवंदा कि तव्हां सख़्तु आहियो, कठोर आहियो, हे आहियो, हो आहियो। हिकु उद्देश्यपूर्व माण्हू आहियो। अगरि मां इहा न हुयमि त मां जेको बि आहियां, जेको बि कयां, उन जी आहियां। मुंहिंजे जीवन में मूंखे पाण खे ख़बर आहे कि मूंखे कहिड़ो समझौतो करिणो आहे ऐं इहो बि ख़बर आहे माण्हू मूंखे न सम्झी सघंदा आहिनि। ऐं जाम माण्हू हूंदा आहिनि मुंहिंजे फ़ैसिलनि खे कोन था सम्झी सघनि, जंहिंजे लाइ प्रभु मूंखे चुनाव कयो आहे ऐं मां उहो ई जीअंदमि जीअं मूंखे जीअणो आहे पंहिंजे जीवन खे। ऐं मां उहो कंदमि। मां कोशिशि कंदमि कि मां पंहिंजे पाण में जीयां ऐं ॿिए कंहिंजी ॻाल्हि में न उलझी वञा, जंहिंसां मुंहिंजी ताक़त निकिरी वञे ऐं मुंहिंजी शक्ति हली वञे ऐं उहो चूसे छॾनि मुंहिंजी शक्ति। जे ॻाल्हियुनि जो इस्तेमालु शैतान असांजे ख़िलाफ़ु कंदो आहे, असां उनखे हमेशह पासे में रखंदा आहियूं। जेको माण्हू असांखे चवंदो आहिनि असां उहो स्वीकार कंदा आहियूं ऐं उहो टुकराईंदा आहिनि, छो त उहो कोन थींदा आहिनि जेको असां चाहींदा आहियूं। जॾहिं यीशु 70 साल जे माण्हू मोकिलियो त चईं तोखे शहर में वञी करे सुसमाचार ॾियणो आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त तव्हांखे कहिड़ो छा करिणो आहे ऐं तव्हां उनखे शहर भर में चवंदव। मां सम्झंदी आहियां त असांखे उहो करिणो आहे, शैतान खे ठुकराइणो आहे, उनखे परे करिणो आहे, जीअं असांजो इस्तेमालु न करे। जॾहिं प्रभु मूंखे पहिरियों दफ़ो इहो करण लाइ चयईं त मूंखे ख़बर आहे छा थियो हुयो। हर हिकु दोस्त ने मुंहिंजो मज़ाक़ उॾायो हुयो। जाम रिश्तेदार ख़िलाफ़ थी विया हुया मुंहिंजा। तूं पाण खे छा थी सम्झे? ज़ाइफूं इहो कोन कंदियूं आहिनि। उप्स, मूंखे लॻो प्रभु खे ख़बर कोन्हे मां हिकु माई आहियां। मां वेही करे प्रभु खे चयो, प्रभु तव्हांखे ख़बर न आहे मां हिकु माई आहियां? ॼण त ख़बर न हुई। हिकु दफ़ो पेस्टर असांजे घर आया, देव खे चयईं तव्हांजे घर में बाइबल तव्हांखे सेखारणु खपे, तव्हांजी ज़ाल खे न। असांखे उनजो हुकुम मञणो आहे। घर में देव सेखारण जी कोशिशि कई हुई ऐं मां चुप रहण जी। जाम ॼणनि खे इहो सहन कोन थींदो आहे कि उहो ई ठहणु चाहिनि, छो त जेको तव्हां कुझु आहियो उहो थोरो अलॻि थींदो आहे, थोरो अजीब थींदो आहे, मुश्किल हूंदो आहे। मुश्किल थींदो आहे। माण्हू अक्सर चवंदा आहिनि तव्हां हिते कीअं आहियो ऐं देव कीअं तव्हांखे लॻंदो आहे। ऐं ख़बर अथव
देव खे ख़बर आहे उहो छा आहे, ऐं जंहिंजे लाइ प्रभु उनखे सॾु करायो आहे हिते, उहो ई करण लाइ उहो ख़ुशि आहे। उन ॻाल्हि ते जेको उहो चवंदो आहे, मूंखे घोटु चवणु वणंदो आहे, मुंहिंजो घोटु सच में मर्द आहे, सच में मर्द आहे। उनखे ख़बर आहे कि उहे उनजे लाइ ज़िमेदार आहे जेको प्रभु चवनि था। उहे मुंहिंजे कमु करण जी कोशिश में हुया, तॾहिं ख़ुशि हुया। मां ख़ुशि कोन हुयमि। कॾहिं पाण खां ख़ुशि कोन थींदा आहियूं। केतिरा माण्हू आहिनि जेके पाण खां ख़ुशि न हूंदा आहिनि ऐं प्रभु जेके उन्हनि खे करण लाइ चाहींदा आहिनि, उहे चवंदा आहिनि असां ख़ुशि न आहियूं, जेको प्रभु चयो आहे करण लाइ। आमेन। गलतियन्स 1:10 में पौलुस चयो आहे त असां अगरि माण्हू खे इहो ख़ुशि करण जी कोशिशि कयूं, मसीह जो दास न हुजां हा, प्रभु सां गॾु मूंखे हलणो आहे ऐं हली करे मूंखे हमेशह लोकप्रिय न ठहिणो आहे। मां तव्हांखे हिकु ॻाल्हि चवंदमि, ग़लति माण्हू सां रहणु त सुठो आहे, तव्हां अकेला रहिजी वञो। इहा ॻाल्हि वरी चवंदमि, तव्हां ग़लति माण्हुनि सां रहणु त सुठो आहे त तव्हां अकेला रहिजी वञो। मूंखे हिकु ॻाल्हि ॿी बि चवणी आहे। ज़रूरी न आहे तव्हांजो मक़सदु दुनिया में अचणु इहो आहे त तव्हां महान कमु ॿुधो ऐं उहो कयो जेको तव्हांखे करिणो आहे। तव्हांजो मक़सदु इहो आहे त तव्हां सुठी ॻाल्हि ॿुधी करे उन ते अमल कयो। तव्हांजो ख़ासि मक़सदु इहो हुजणु खपे, प्रभु खे सुञाणो ऐं ध्यानु ॾियो ऐं ॿुधो उन ॻाल्हि खे, उन ते अमल थियो। ॿुधो हाणे, उनखे सुञाणे करे उन जी ॻाल्हि अमल कयो। ख़बर अथव मां इहो नथी चई सघां तव्हांखे जेको बाइबल में लिखियलु आहे ऐं तव्हांखे उहो ई करिणो आहे, तव्हां उहो करे सघंदा आहियो प्रभुअ सां गॾु। प्रभु जे चवण ते तव्हांखे हमेशह गर्व करिणो आहे, अनुग्रह करिणो आहे। उन जे वचन जो उद्धार तव्हां ते थींदो, जेको यीशु चवंदो आहे तव्हांखे उहो करिणो आहे, जेकी शिक्षा मिली आहे। प्रभु खे गर्व महसूसु थिए इहो सोचणु ख़राबु आहे। मां जाम दफ़ा, छो त उहो माण्हू जेके अची करे घड़ी घड़ी चवंदा आहिनि कि संसार में इहे माण्हू आहिनि ऐं उहो चवंदा आहिनि तोखे विश्वास हुयो, तुंहिंजो जेको मक़सदु हुयो उहो प्रभुअ तुंहिंजे लाइ खोले करे चयो आहे ऐं तुंहिंजी जेकी ज़रूरत हुई उहो प्रभुअ तुंहिंजी पूरी कई आहे ऐं तुंहिंजे जीवन में इहो सभु आहे। तूं ईअं करे थी सघें, तूं हूअं करे थी सघें। तोखे ॾिसी करे उन्हनि खे दुख थींदो आहे जेको हर रोज़ु उन्हनि खे कमु कंदो आहे। तव्हां हमेशह ईअं चवंदा आहियो कि तव्हांखे इहो करणु खपे, तव्हां हमेशह चर्चा कंदा रहंदा आहियो उन ॻाल्हि ते ऐं हमेशह चवंदा रहंदा आहियो। ख़ैर, हाणे खिल मस्ती जाम थी वई, अॻिते वधूं था। ज़रूरी आहे तव्हांजो हिकु मक़सदु हुजे। मां चाहींदी आहियां कि इन सभा मां तव्हां घरु वञी करे पाण सां वक़्तु गुज़ारियो ऐं गंभीरता सां कुझु सोचियो। तव्हां पंहिंजे जीवन जे बारे में सोचियो ऐं पाण खां इहो पुछो, छा तव्हां इन दिशा में वधी रहिया आहियो जिते तव्हांखे वधणु खपे। प्रभुअ खां पुछो तव्हांजे जीवन में काई ॻाल्हि आहे जेकी तव्हांखे हटाइणी आहे। ज़रूरी आहे कि तव्हां रोज़ु सुबुह जो वक़्तु गुज़ारियो प्रभुअ सां गॾु ऐं उहो स्थान ॾियो प्रभुअ खे पंहिंजे जीवन में। मूंखे लॻंदो आहे कि तव्हांखे उन वक़्त खे सभिनीनि खां अहमियत ॾियणु खपे। प्रभु खे वक़्तु ॾेई करे तव्हां उन जो सम्मान कयो। इन जे लाइ ज़रूरी आहे तव्हां दुनिया जी सभिनीनि ॻाल्हियुनि खां परे हटी करे उहो सभु चओ। मूंखे नथो लॻे तव्हां महसूसु कंदा आहियो हिकु जॻह ते तय कयो। रोज़ु हुते वेही करे तव्हांखे प्रभु खां हर रोज़ु प्रार्थना करणी आहे। तव्हां हिते वेठा आहियो, तव्हांखे छड़ो ॿुधणो न आहे ऐं चवणो बि आहे त तव्हां उहो कंदव जेको तव्हांखे करिणो आहे ऐं पल भर बि इहो सोच रखणी आहे। तव्हांजे बिना मां घर खां ॿाहिरि पेर न रखी सघंदमि ऐं अॻियां न वधंदमि। तव्हांजी कृपा ऐं बल जे बिना मां सुठो वर्ताव कोन करे सघंदमि। मूंखे तव्हां खपो, तव्हां खपो, तव्हां खपो। ऐं इन सभिनीनि ॻाल्हियुनि खां पोइ तव्हां प्रभुअ जो धन्यवाद कयो जेको उन तव्हांजे लाइ कयो। आभारी रहो। प्रभु महिरबानी, 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 महिरबानी। इहो मुश्किल न आहे।
इहो आसान आहे, प्रभु सां गॾु वक़्तु गुज़ारणु मुश्किल न आहे। प्रभु इते ई आहे, विश्वास कयो उन ते, उन सां मिलो, इन में कोई शक न आहे। प्रभु खे पहिरियों स्थान ॾियो, उहो तव्हांजो ख़ासि मक़सदु ठहंदव, हर हिकु ॻाल्हि में अनुकूल थींदव। आमीन। मां तव्हांखे उत्साहित थी कयां त पंहिंजे जीवन में हर क्षेत्र में पाण खे अनुशासित करे, अनुशासन तव्हांजो दोस्त आहे, दुश्मन न। तव्हां पाण खे अनुशासित कयो ऐं उहो कंदव जेको तव्हांजे जीवन में सही लॻे ऐं परिणाम सुठो थींदो। अॼु पेश था कयूं मुंहिंजो किताबु लिविंग बियॉन्ड योर फीलिंग्स, हिकु नई किताबु जंहिंमां मां संतोष आहियां। मूंखे विश्वास आहे त तव्हांखे इन मां सिखणु मिलंदो भावनाउनि जे मथां, ऐं तव्हां पाण खे भावनाउनि में वाहे न छॾींदव। ऐं पुछो पाण खां, तव्हां केतिरियूं ग़लतियूं कयूं आहिनि पंहिंजे पाण में। छड़ो एतिरो न, गॾोगॾु असां ॾियूं पिया एंडी स्टैंडी जो हिकु किताबु जंहिंजो नालो आहे एनिमीज़ ऑफ द हार्ट। इहा 4 भावनाउनि जे बारे में सिखाइण वारी किताबु आहे जेके माण्हुनि जे जीवन में समस्या पैदा कंदियूं आहिनि। तव्हां असां सां गॾु जुड़ियल हुजो, असां तव्हां सां जल्दी वापसि मिलंदासीं इहो संदेश सां। ऐं इहो महसूसु थींदो आहे कि प्रभु असांजे लाइ कार्य करे थो। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।